नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हद दख़लनि जो आज़ार वधी वियो आहे। शाही बाज़ार खिपरो में दुकानदारनि पंहिंजे दुकान आॾो वॾा काट जा फटा रखी छॾिया आहिनि। इन ते सामान सजाए छॾियो आहे। सांगड़ रोड, मीरपुर खास रोड, मेन चौक ते दुकानदारनि रेड़े वारनि ॿीहर कब्ज़ा करे हद दख़लियूं करे छॾियूं आहिनि। खिपरो शहर में ॿीहर थियल हद दख़लनि जे करे शहर तोड़े स्कूल वेंदड़ माण्हुनि, शागिर्दनि, ख़ासि करे शागिर्दाणियुनि तोड़े रेड़े ते मज़ूरी कंदड़नि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजे थो। खिपरो शहर जे रोडनि ते हद दख़लियूं ऐं ट्रैफिक पुलिस जी लापरवाही सबबि ट्रैफिक जाम थियण मामूल बणिजी वियो आहे, जंहिं करे मरीज़नि खे अस्पतालनि ताईं पहुचण में ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। खिपरे जे शहरनि पारां हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त खिपरे शहर में हद दख़लियूं हटाए शहर जूं परेशानियूं दूर कयूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।